सोखिय भाए सबको पर ओखिय तू ही तू मौला मथा मो बुड़ो मलाहि जुबा झजो छो तजे ही जाते ही तबानी पंहिंजे पुनल जी हुजत हो त हबीब सामू कमीणी के ही हो जा पाइन पैर में तहीं जुती ना जेही असुली आरी जाम जे पले मुँह पे हाणे विसारे वेही तन के चिनखे आऊं कीअं विहां दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, अज गोठ कांडेरो खान कल्होड़े जे अंदर गोठ कांडेरो खान कीरियो जे अंदर फकीर राहिब अली फकीर मोहम्मद राहिब कीरियो पंहिंजे घरवारीअ जे रूह जे ईसाले सवाब जे नियत सां अल्लाह जी राह में खैर कंदे जिक्र ऐं दुरूद जी महफिल सजाई है। मियां फकीर मोहम्मद राहिब पंहिंजे ज़िंदगीअ जे साथीअ जे कब्र खे जन्नत जे बागन मां बाग बनाइण लाइ अल्लाह जे दरबार में इज्तमाई दुआ घुरण जी हिकु महफ़िल सजाई आहे त मुंहिंजा करीम रब यकीनन मियां मोहम्मद राहिब जी नियत इहा आहे त मुंहिंजा करीम रब मुंहिंजे ज़िंदगीअ जो साथी त तो पाण ॾे घुरायो आहे पर हीअ तुंहिंजे ज़िक्र वारनि जी तुंहिंजे महबूब जे दुरूद पढ़ण वारनि जी महफ़िल थो सजायां। या अल्लाह उन्हनि खे खाधा थो खारायां, तुंहिंजे राह में ख़ैर थो कयां। इन जे लाइ त मुंहिंजा सुहिणा रब करीम मुंहिंजे ज़िंदगीअ जे साथीअ रहण वारी ज़ाल जे कब्र खे जन्नत जे बागन मां हिकिड़ो बाग बनाइजाए। यकीनन उन जी इहा ई तमन्ना हूंदी। वेठो न हिते वेठो आहे फ़कीर, लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजा महबूब मुर्शिद करीम सजण साईं दामत बरकातुहुल आली सालियाने उर्स मुबारक ते ॿुधो हुयो तव्हां त जॾहिं न अल्लाह जी रहमत गुलड़नि जे मथां वसंदी आहे त कंडनि खे बि अकेलो कान छॾींदी आहे। गुलनि सां गॾु कंडनि जे मथां बि कुर्ब थी वेंदो आहे। जॾहिं अल्लाह जी रहमत बागन जे मथां वसंदी आहे न त उन बागन मां जेको गंद किचरो कढी माली न ॿाहिरि ढेर करे छॾींदा आहिनि उन ढेरनि ते बि अल्लाह जी रहमत वसंदी आहे। इन ॻाल्हि में कोई शक कोन्हे त महफ़िल त फ़कीर मोहम्मद राहिब सजाई आहे, लेकिन अल्लाह ताला जो तव्हां सां सभिनी ज़िक्र वारनि खे गॾु वेही करे पंहिंजे ज़िक्र करण ऐं ॿुधण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। कोई शक नाहे तव्हां सां सभई ख़ुशि नसीब हो। अंदाज़ो लॻायो हिन ॻोठ जा केतिरा माण्हू आहिनि, शायदि थोरा,
लेकिन काथे भिरिया सिटीअ खां ॿाहिरां मोहम्मद ईसा सोलंकी पुटनि पोटनि सूदो हिते पहुची वियो। कज़ाक दोस्त किथां खां अचे पहुता। हे दोस्त हिकिड़े ॿुधायो त असां कराचीअ खां आया आहियूं त अल्लाह जे ज़िक्र जी महबूब जे दुरूद जी महफ़िल ॿुधूं। भिरिया सिटीअ खां साईं मोहतरम कारी सिकंदर अली साहब जन जमायत वठी पहुता। हिन ॻोठ जा माण्हू जेकॾहिं अञा बि न पहुता आहिनि त कंहिंजो कुसूर कोन्हे, उन्हनि जे पंहिंजे नसीब जो कुसूर आहे न। छो त ख़ुदा जे क़ुरान करीम जी जंहिं जॻह ते तिलावत थींदी आहे उन जॻह ते केतिरो अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे ग़ालिबन असांखे मालूम कोन्हे को। जंहिं जॻह ते अल्लाह जे कंहिं ज़ाकिर बान्हे या मुझे आका करीम अलैहिस्सलाम जे मथां दुरूद पढ़ण वारे बाने जो जॾहिं कदम ज़मीन ते पवंदो आहे उहे भितर ज़मीन जा दुआ घुरंदा आहिनि, ओ मुंहिंजा मौला कुझु घड़ियूं त इन बाने खे असांजे मथां तरसाइजा। ज़मीन दुआ घुरंदी आहे। हिते छबर जे मथां तव्हां ही कालीन विछाया आहिनि। अॼु ये छबर जो पत्तो पत्तो अल्लाह जो ज़िक्र त हमेशह करे रहियो आहे, लेकिन अॼु दुआऊं घुरी रहियो आहे। तो मुंहिंजा सुहिणा रब करीम अॼु मुंहिंजे मथां कॾहिं मेहियूं घुमंदियूं हुयूं, कॾहिं ॾांद, कॾहिं गदह घुमंदा हुया। मौला अॼु तो केॾो न कुर्ब कयो आहे जो अॼु मुंहिंजे मथां वेहण वारा हिकिड़ा क़ुरान करीम पढ़ी रहिया आहिनि, ॿिया तो रब जो ज़िक्र करे ऐं ॿुधी रहिया आहिनि। मुंहिंजा मिठड़ा अदा हीअ मामूली ॻाल्हि नाहे, हीअ इंतहाई ख़ुशकिस्मतीअ जी ॻाल्हि आहे। पर यार ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं अखियूं बूटींदासीं। उन खां पोइ ख़बर पवंदी त हिननि घड़ियुनि जो मक़ाम छा आहे, हिननि घड़ियुनि जी हैसियत छा आहे, हिननि घड़ियुनि जी इज़त छा आहे। जॾहिं न हिन ज़िक्र वारी महफ़िल जो अल्लाह ताला क़यामत जे ॾिहाड़े तव्हांजे आॾो अजर ज़ाहिर फरमाईंदो, पोइ सभई दुआ घुरंदासीं, ओ मुंहिंजा मौला हिकिड़ो दफ़ो असांखे छॾ, वरी जे तुंहिंजे ज़िक्र खां परे थियूं या तुंहिंजे ज़िक्र जी महफ़िल ॿुधी न वञूं, मौला असांखे भले दोज़ख में मोकिलिजां। पर मुंहिंजो रब चवंदो त गुज़रा हुआ ज़माना आता नहीं दोबारा। जेको वक़्तु गुज़री वेंदो आहे उहो वापसि वरी कोन ईंदो आहे। ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ यादि रखी छॾिजां, इहो न सोच त तुंहिंजी ज़िंदगी अची रही आहे, तुंहिंजी ज़िंदगी खुटी रही आहे। यादि रखी छॾ, जंहिं ॾींहं खां अमड़ जीजल जे पेट मां तूं ॿाहिरि आयो आहे, मर्द आहीं या औरत, उन ॾींहं खां वठी तुंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं ज़िंदगीअ मां खुटनि पिया। जेतिरी बि अल्लाह ताला तुंहिंजी ज़िंदगी मुक़रर कई आहे, हाणे हर ईंदड़ ॾिहाड़ो तुंहिंजो ज़िंदगीअ मां खुटी रहियो आहे। इहो न सोच त मां 10 सालनि जो थी वियो हां, 10 साल तुंहिंजे ज़िंदगीअ मां खुटी विया। इहा न सोच त मां 30 सालनि जो थियो हां, 30 साल तुंहिंजे ज़िंदगीअ मां निकिरी विया, बाक़ी केतिरो टाइम बचियो आहे काई ख़बर कान्हे का। जंहिं ज़िंदगीअ जी ख़बर ई कान्हे का, उन जो केतिरो हिर्स आहे तव्हां असांखे। अगरि कमाए न आयासीं त घर में सुकून जी ज़िंदगी कान गुज़रंदी। अगरि फ़सुलु भलो न थियो त घर में इज़त कान रहंदी। अगरि पैसा न हूंदा घर में एसी न हूंदी, फ्रिज न हूंदी, पाड़े वारा ताना ॾींदा। बेशक सच थो सोची, इहा तुंहिंजी सोच मुस्लमान ग़लति न आहे। घर में तोखे फ्रिज बि घुर्जे, घर में तोखे अल्लाह ॾे एसी बि रख, घर में पखा बि रख, घर में हीटर बि रख, घर में गीज़र बि रख। छो त हिन ज़िंदगीअ में अगरि सुहिणो गुज़ारणो आहे त इन्हनि शयुनि जो हुजणु ज़रूरी आहे। अगरि घर में लाइट न हूंदी तो वटि, अगरि सोलर जो पखो न हूंदो, अगरि तो वटि फ्रिज न हूंदी, त तुंहिंजी ज़िंदगी सुठी घर में कान गुज़रंदी। जीअं घर जी ज़िंदगी सुठी गुज़ारण जे लाइ इन्हनि शयुनि जो हुजणु ज़रूरी आहे। जंहिं वटि हूंदियूं आहिनि उहो ॾाढो ख़ुशि गुज़ारींदो आहे, जंहिं वटि न हूंदियूं आहिनि वीचारो थधे पाणीअ लाइ परेशान हूंदो आहे। त ओ मुंहिंजा यार, ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, जीअं हिन दुनिया वारे घर में रहण जे लाइ तोखे इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे, ईअं हिन घर खां सवाइ हिकिड़ो तुंहिंजो घर क़बर जे नाले सां बि आहे, उनखे बि यादि कर। उन में रहणो आहे या न रहणो आहे? जवाब ॾे अदा। उन घर में रहणो आहे न?
डेपार जन वांगुर ता खामोश न रहिजो। डेपार जा वियासी ते सब वेचारा खामोश। चंगो थियो जो हितों जा कुछ दोस्त हलिया। असांजो दोस्त है अली मोहम्मद फकीर, उन जा दोस्त बिया हलिया जन ॻाल्हायो। उतां वारा वेचारा सफ़ा सादड़ा। मां चयो मुझो हे प्रोग्राम कयूं असां ज़िले नौशहर फिरोज जे मथे इलाइक़े में, थोड़ो ॻाल्हायो त गरम थी वठूं। तव्हांखे गरम कयां तो मूंखे ख़बर आहे तव्हां गरम कीअं थींदो, पर मुंहिंजा सुहिणा भाउ हे ज़रूरी ॻाल्हियूं ज़रूर ॿुधी वठ। ओ मुंहिंजा भाउ, जीअं न हिन दुनिया जे ज़िंदगीअ जे लाइ, हिन दुनिया जे ज़िंदगीअ जे लाइ हिननि सभिनी शयुनि जो हुजणु ज़रूरी आहे, न हूंदियूं त सुख जी ज़िंदगी कान गुज़रंदी। त ईअं क़बर वारी ज़िंदगीअ जे लाइ बि सुहिणनि अमलनि जो हुजणु ज़रूरी आहे। न हूंदा त उते बि सुखी ज़िंदगी कान गुज़रंदी। मुंहिंजा सुहिणा भाउ, ओ मुंहिंजा मिठड़ा अदा, त उन क़बर वारी ज़िंदगीअ जे लाइ बि ज़रूर कुझु सोच। सच इहो अथई, थोड़ो उर्दू में चवंदा न आपस की बात है। घर ठाहींदा तूं ऐं असां हूं, रहंदो उन में अलाए केर, लेकिन हिसाब किताब तोखे असांखे ॾियणो पवंदो। घर तो बंगलो मूं ठाहियो, रहंदो मुंहिंजो पोयर, लेकिन हिसाब मूंखे ॾियणो पवंदो अल्लाह जे दरबार में त हलाल जी दौलत सां ठाही या हराम जी दौलत सां ठाही। मुंहिंजा अदा, सभु को मुसाफ़िर आहे, तूं बि मुसाफ़िर आहे। अमीर वया, पीर वया, फ़कीर वया, बादशाह वया, तवंगर वया, तुंहिंजो ॾाॾो वयो, तुंहिंजो पड़ ॾाॾो वयो, हिकिड़े ॾींहुं तोखे बि वञिणो आहे मुस्लमान, याद रखी छॾजां। ऐं उन मुक़ाम में बि अकेलो कोन वेंदे, तोखां अॻु में हज़ारे जवान उते बि सुता पिया आहिनि। ईअं न कर, एतिरो पाण सां ज़रूर गॾु खणी वञ जो उते पहुची त तोखे ॾिसी ईअं न चवनि त असां त अॻे ई सूरनि में हुयासीं, सूरनि जे मथां हिकिड़ो ॿियो सूर पहुची वियो। सुञो पाड़े में ईंदो आहे त सभु परेशान थींदा हूं या न थींदा हूं, पर जे सुखियो पाड़े में ईंदो आहे त सभु ख़ुशि थींदा आहिनि। ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ, पंहिंजे आख़िरत जी तयारी कर, पंहिंजे क़बर जी तयारी कर, पंहिंजे क़बर जे लाइ सामान तयार कर। हिते आरज़ी अलाए 5 साल, अलाए 10, अलाए 20, अलाए 30, काई ख़बर कान्हे। क़बर में सदाई रहणो अथई, जेसि ताईं क़यामत अचे। अॼु खां जेके 300 साल अॻु गुज़ारे विया, उहे क़बरुनि में आहिनि या न आहिनि? जवाब ॾियो। आहिनि न, पर हिन ज़मीन ते 300 साल को रहियो आहे? जवाब ॾे। तव्हां सां हुज़ूर जे उम्मत में कंहिंजी बि 300 साल उमिरि कान्हे का, कंहिंजी उमिरि 100 साल क़िस्मत सां थींदी आहे, 110, 120 साल, न त 50-60 में यार हली पवंदा आहियूं। ओ मुंहिंजा मिठा, जंहिं 50-60 साल लाइ सभु कुझु करणो आहे, नालो नथो वठां, बिना नाले जे थो ॿुधायां। कंहिं अमीर जे घर में हिकिड़े ग़रीब जी न्याणी कमु कंदी हुई। उहो अमीर केतिरो अमीर हो, बस 2-3 हज़ार एकड़ ज़मीन ही वेचारे खे, सफ़ा ग़रीब हो। बाक़ी छा हो, अंदाज़ो लगायो। उन ग़रीब जे न्याणीअ जे वारिस पे ॿुधायो त साईं, मुंहिंजे न्याणीअ फलाणे अमीर जे घर वारनि खे चयो त ग़रीब थी विया आहियूं, थोरी पघार वधायो। त उन अमीर जे घरों जवाब मिलियुसि त घणा ॼणा हो कमाइण वारा? चई 5 ॼणा। को गॾा गाॾो हलाईंदो आहे, को मज़दूरी कंदो आहे। चई असांजो हिकिड़ो कमाइण वारो आहे, तव्हांजा त 5 आहिनि, पोइ बि तव्हांजी पूरी कान्हे का। असांजो हिकिड़ो कमाइण वारो आहे, बसि 2-2.5 हज़ार एकड़ ज़मीन आहे, 2-3 मिलूं आहिनि, वग़ैरह वग़ैरह। यादि रखो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, घणे में घणो खपंदो आहे। ख़ुदा थोरे ते जेको थोरो ॾेव थो, इन में राज़ी थियो। यकीन कयो, यकीन कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़। बस हिकिड़ो मिसाल ॾेई मां यू-टर्न थो खावां। तव्हां पंहिंजे औलाद 3 पुट आॾो रखो। घणा पुट? ॻाल्हाईंदा अचो, घणा पुट? 3। तव्हां साम्हूं ॻाल्हाईंदव त मूंखे ख़बर पवंदी। हिकिड़े पुट खे 5000 ॾेई शहर ॾे मोकिलियो, हिकिड़े खे 500 ॾेई मोकिलियो, हिकिड़े खे 50 रुपया ॾेई मोकिलियो। पुट 3 तव्हांजा आहिनि। शाम जो जॾहिं मोटी ईंदा, 50 वारे खां हिसाब वठंदो, छा चवंदो? बाबा साईं नौशारे वियुसि, 20 रुपया हेॾो किरायो, 20 रुपया परियां किरायो, 40 रुपया किरायो, 10 रुपया बचा, चांहि जो कोप बि कोन थियो, हिसाब कहिड़ो ॾींहुं? पीउ खे अहसास थींदो त मुंहिंजे पुट खे वाक़ई 200 ॾियां हा त थोड़ो सुकून सां का शइ त वठी खायां। भाकुर पाईंदुसि, बच्चा तूं फिक्र न कर, इंशाल्लाह वरी वेंदे न तोखे 100 ॾींदुमि, 2 मिंटनि में आज़ाद। 500 वारे खे तूं ॾे हवाल,
20 रुपया हेॾो किरायो, 20 रुपया होॾो किरायो, 40, बाक़ी 460 रुपया काॾे कयई। हाणे जेॾी महिल हिसाब ॾेई जेॾी महिल जान छुटेसि तेसि ताईं हू 50 रुपए वारो सुकून सां निंड करे रहियो आहे। पर जेॾी महिल वरी 5000 वारे जो टाइम आयो, अदा पीउ पुछंदो त सही न, जवाब जो कोन पुछंदा हो तव्हां औलाद खां, औलाद खे ॾिबो त पुछबो, बस सोच मुंहिंजो ख़ुदा बि जंहिंखे जेतिरो ॾेई रहियो आहे न, पुछाणो बि न खां ओतिरो थींदो। यादि रखी छॾिजां, थोड़ो रब ॾिनो अथई न। हज़रत अली अल मुर्तज़ा शेरे ख़ुदा, सुहिणे शेरे ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो त आहे अल्लाह जा बाना, अल्लाह जे थोरे ॾियण ते राज़ी रहण वारा, अल्लाह जे थोरे ॾियण ते राज़ी रहण वारा। शेरे ख़ुदा फरमाए थो तोखे लख लख मुबारकूं हुजनि। गुलाम अर्ज़ तो करे साईं जंहिंखे रब थोरो ॾिनो आहे उनखे मुबारकूं था ॾियो। सुहिणो शे अली अल मुर्तज़ा शेरे ख़ुदा मौलाए कायनात फरमाए थो त रब वटि कहिड़ी शइ जी खोटी आहे? चवे थो साईं कंहिं शइ जी खोटी कान्हे। चवे थो जेको बादशाहनि जो बादशाह आहे सभु कुझु उन वटि आहे, उन तोखे थोरो ॾिनो आहे। ॾुध खाई मानीअ सां चए थो शुक्र अल्हम्दुलिल्लाह या रब्बिल आलमीन। चाहिड़ी सुबुह जो 2 बिस्केट बोड़े खाई चवे थो शुक्र अल्हम्दुलिल्लाह या रब्बिल आलमीन। रात जो खीर जी लपड़ी खाई चवे थो शुक्र अल्हम्दुलिल्लाह या रब्बिल आलमीन। हारी हार पे ते हले वियो, मजदूर मजदूरी ते हले वियो। बुध खुशखबरी मौलाए कायनात अली अल मुर्तज़ा शेरे ख़ुदा फरमाइन था त क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजो रब वरी तुंहिंजे थोरनि अमलनि ते राज़ी थी पवंदो। जुमिलो दोहरायां थो, गौर सां ॿुध। ओ दौलत जे लाइ दीवाना, ओ दौलत जे लाइ मस्ताना, बेशक दौलत अल्लाह जी नेमत आहे, पर जे न थोड़ो हेॾे होॾे कई त पुछाणो बि ॾाढो सख़्तु आहे। शेरे ख़ुदा फरमाइनि था ऐं अल्लाह जे थोड़नि नेमतुनि ते राज़ी थियण वारा जॾहिं न थोड़ियूं इबादतूं खणी अल्लाह जे दरबार में पहुचंदे, मुंहिंजो रब फरमाईंदो हिन खे जल्द जन्नत में मोकिलियो। मौला हिसाब रब फरमाईंदो मूं वटि सभु कुझु हुयो, थोड़ो ॾिनो मांसि, उन ते ख़ुशि रहियो। कॾहिं कोन चई त मौला मूंखे छो कोन ॾिनो अथई, मौला ही छो न ॾिनई, मौला ही छो न ॾिनई। जेको ॾिनो मांसि उन ते ख़ुशि रहियो। अॼु मां रब जे दरबार में जेको खणी आयो आहे मां रब बि इन ते ख़ुशि आहे। दुनिया जे थोरे हुजण ते मायूस न थी। जेको ॾियण वारो आहे सभु कुझु ॾिसी रहियो आहे, उन खां काई गुझाई कान्हे का। यादि रखी छॾ, उन जे ॾियण में बि हिकमतूं आहिनि, उन जे न ॾियण में बि हिकमतूं आहिनि। बस अल्लाह जे दरबार में सवाल कंदो करो मुंहिंजा सुहिणा करीम रब कंहिंजो मोहताज न कजां। बस इहा अल्लाह खां दुआ घुरंदो कर त मुंहिंजा मिठड़ा रब करीम कंहिंजो मोहताज न कजां, कंहिंजे आॾो हथ न टंगराइजां। पंहिंजे दर जो ग़ुलाम बनायो अथई, पंहिंजे महबूब जे दर जो दीवानो बनायो अथई। मौला पंहिंजो ई पंहिंजे महबूब जे दर जो दीवानो ई बनाए रखजां। इन में ई असां तव्हांजी आफ़ियत आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मां अर्ज़ पे कयो त हिन महफ़िल में अचण वारा तोखे मुबारक आहे। हिन महफ़िल में अचण सां इंशा अल्लाह ताला अल्लाह से तुंहिंजा दुनिया में बि दर्जात बुलंद फरमाईंदो, आख़िरत में बि। भला कम अज़ कम जेके हिते 5 घड़ियूं वेहंदे इहे घड़ियूं गुनाहनि खां त बची वे न। भला यादि रखो, ही जेका महफ़िल हूंदी आहे ज़िक्र जी, उन महफ़िल जो मिसाल ईअं अथव जीअं माण्हू अतुर जे दुकान ते वञे, अतुर ख़रीद करे या न करे, पर जेके घड़ियूं ते वेठो हूंदो ख़ुशबू ईंदसि या कान ईंदसि, सुकून मिलंदुसि या कोन मिलंदुसि। यादि रखी छॾ मुसलमान, दुनिया जे वरी रौनकुनि जो मिसाल ईअं अथई जीअं वेल्डिंग जे दुकान ते वञी माण्हू वेहे, कम भले न हुजेसि, वेल्डिंग वारो वेल्डिंग परे पियो कंदो, पर चिणग लॻंदी त कपिड़ा सड़ंदा या कोन सड़ंदा, सड़ंदा न। इहो मिसाल अथई अल्लाह जे ज़िक्र जे महफ़िल जो ऐं दुनियादारीअ जे महफ़िल जो। हाणे मर्ज़ी तुंहिंजी आहे, ख़ुशबूअ खे क़बूल करी तुंहिंजी मर्ज़ी आहे। मुंहिंजा मिठड़ा जेकॾहिं चिणगुनि खे क़बूल करी त तुंहिंजी मर्ज़ी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांजो अचणु
वेहण बुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाइंदो। फ़कीर मोहम्मद राहिब जे घर वारीअ खे अल्लाह ताला उन जा गुनाह मुआफ़ फरमाइंदो। अल्लाह ताला उन जे क़ब्र खे जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बनाईंदो। फ़कीर राहिब जो ख़ैर अल्लाह ताला पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाइंदो। ऐं इंशाअल्लाह ताला तव्हां सां सभिनी जे दिलनि जूं उमेदूं मुंहिंजो रब पूरियूं फरमाइंदो। अॼु जेको मां मौज़ू तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां थोड़ो मुख़्तलिफ़ आहे। कीअं मुख़्तलिफ़ आहे? दुनिया दीवानी हूंदी आहे कंहिंजे लाइ, चो मुंहिंजे महबूब मदीने जे मीर लाइ। दुनिया मस्तानी हूंदी आहे मुंहिंजे करीम आका जे लाइ। दुनिया मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दरड़े ते वञण वारनि खे सलाम ॾींदी आहे। ओ मदीने वञण वारा, ओ मदीने वञण वारा, महबूब जे दरड़े ते पहुची त मुंहिंजा सलाम पेश कजां। दुनिया महबूब ॾे सलाम मोकिलींदी आहे। अॼु मां उन खुश नसीब दुनिया जे अज़ीम इंसान जो ज़िक्र करण थो चाहियां जॾहिं मुंहिंजो मुस्तफ़ा करीम सलाम मोकिलींदो आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, दुनिया मुंहिंजे करीम आका सां प्यार कंदी आहे। अॼु दुनिया जे उन अज़ीम इंसान जो ज़िक्र करण थो चाहियां जैसा मुझो मुस्तफ़ा करीम प्यार कंदो आ। दुनिया सजी मदीने दे निहारे, मदीने पाक दे निहारे, थदा साह भरी दिया त मदीने मां मुखे खुशबू अची रही आ। अज जिक्र उन खुश नसीब जो थो कयां जेको गुलाम त मुझे मुस्तफ़ा करीम जो आ, उम्मती त मुझे महबूब जो आ, पर एतरो त खुश नसीबा जो मुझो मुस्तफ़ा करीम उन जे गोठड़े दे निहारे फरमाइंदो आ त मां मुस्तफ़ा के रब जे कुर्ब जी खुशबू अची रही। दुनिया सजी कफन मोकिलींदी आ मदीने दे त ऐ मदीने वञण वारा, ए मुझो कफनड़ो खयो वञो, वञी महबूब मदीने वारे मीर जे रुगी गलिन मां घुमाए अचजा। इहो कफन मुखे ॾींदा रब इन मिट्टीअ जे सदके मुखे मुआफ़ फरमाइंदो। लेकिन अॼु ज़िक्र तो उन खुश नसीब जो कयां जॾहिं मुझो महबूब मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे जिस्म ते पातल जुबो मुबारक मोकिलींदो आ, सलाम मोकिलींदो आ, नियापो मोकिलींदो आ त हे खणी वञजो, वञ मुझे आशिक खे चइजो त मां मुस्तफ़ा जो न्यापो थई त मुझे उम्मत ला दुआ घुरजा। लेकिन एॾे खुश नसीब खे ये एजाज जेके मुझे करीम रब ता फरमाया, मुझे खिताब जो बेस इहो त महबूब जो हेॾो राज़ी थियो, हुन जो अमल कहिड़ो हुयो जंहिंजे करे मुझो मुस्तफ़ा राज़ी थी पयो। मुंहिंजी दिल थी चवे त मां इहो अॼु मौज़ू तव्हांखे ॿुधायां, तव्हांजो छा ख़्याल आहे? छो त मुंहिंजा मुस्लमान भा मदीने तय्यब सां प्यार करण वारा अंदाज़ो लगाइजा त जेके आशिक हूंदा आहिनि उन्हनि खे मदीने सां केतिरी लहू लॻल हूंदी आ। हज़रत ख्वाजा कमरुद्दीन रहमतुल्लाह ताला अलैहि अल्लाह जो कामिल वली आ, संदन जो गुलाम हज जे लाइ तैयार थियो आ। छा जे लाइ तैयार थियो आ? हज जे लाइ तैयार थियो आ।
मुर्शिदन करीमन खां मोकिलाइण थो अचे। ओ मुंहिंजा सुहिणा महबूब मुर्शिद इजाज़त भी ॾियो, दुआ भी फरमायो। अल्लाह ताला सफ़र आसान भी करे ऐं महबूब जे दरड़े ते अदब सां रहण जी रब तौफ़ीक़ भी अता फरमाए। याद रखिजो ओ मदीने वञण वारो, उम्रे शरीफ ते वञण वारो, हज शरीफ ते वञण वारो, वञो भले वञिजो ज़रूर, पर याद रखी छॾिजो वञण खां पहिरीं पंहिंजो दिल ऐं दिमाग़ ठाहे पोइ वञिजो। छो त महबूब जे दर ते, महबूब जे शहर में, महबूब जे मुल्क में इंसान त छा पर जानवरन जो भी एहतराम करणो आ। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज याद रखी छॾिजां, इबादत ते नाज़ करण वारा, ख़ैरातुन ते नाज़ करण वारा, रियाज़तुन ते नाज़ करण वारा अल्लाह जे दरबार में बेशक इबादत भी इज्जत वारी आ, ख़ैरातूं भी इज्जत वारियूं हन, पर जेतिरो अल्लाह जे दरबार में अदब खे इज्जत मिलंदी आ, एतिरी कंहिं भी शइ खे कान मिलंदी आ। मदीने पाक जे अंदर, मदीने पाक जे अंदर वञण वारा उम्रे शरीफ ते वया, नौजवान हुया, दोस्त हुया, वञी बाज़ार मां दही वठी आयो। दही सही पकल कान हुई, उन जो थोड़ो ज़ाइको खटाण ॾे माइल हुयो। खाई मुंह ख़राब करे रुगी ईअं चई त मदीने जी दही सुठी कान्हे का, ज़ाइको भलो कोन्हे को। अख सां लगी आवाज आयो त जेकॾहिं मदीने वारे जे शहर जी तोखे दही नथी वणे, तोखे इजाज़त आ उथी मदीने मां निकिरी हलियो वञ। ऐं मदीने वञण वारा अंदाज़ो लगा, उन चवण वारे मिस्कीन जी नियत में बेअदबी भी कान हुई, बेअदब भी कोन हुयो। इए जुबान मां जुमला कढी छॾी, कचहरी कचहरीअ में अख खुली हुजूर जे रोज़े ॾे निहारे ज़ारो कतार रोई रहियो आ, गुंबज़े खज़रा ॾे निहारे महबूब खे सॾड़ा करे रहियो आ। ओ मुंहिंजा साईं मूंखे मुआफ़ कर, ओ मुंहिंजा महबूब मूंखे मुआफ़ कर। ॻोठूं आयो आ दिल भर तुंहिंजे दरड़े ते मुआफ़ी वठण। अल्लाह क़ुरान करीम में तो मुस्तफ़ा जे दरड़े जो ॾस ॾिनो आ। ओ मुंहिंजा सुहिणा अगर तुंहिंजे दर तां भी तड़जी वञा, मुंहिंजा मुस्तफ़ा मां काॾे वेंदुसि। ज़ारो कतार रोई रहियो आ। अचण वारो आयो, पुछण लॻो छो थो रोई? चवे थो त हुकुम थियो आ त मदीनो छॾे वञ। जेको ॿुधे उहो तौबह तौबह करे ड्रोड़ंदो वञे, तौबह तौबह करे परे भॼंदो वञे। छो त सोखी भाए सभ को, पर औखी तूं ही तूं। मौला मथा मुंह बुढ़ो मलाहिजबा झजो। जेको ईंदो वञे हवाल ॿुधंदो, दाहूं कंदो वञे, केरो साथी न पियो थे। कुछ घड़ियूं गुज़रियूं त को अहले दिल अची वयो, महबूब जो दीवानो अची वयो। ऐ राह रोंदड़ बाह में हथ विझी रोंदड़ छो थो रोई? चवे तो ही गलती थी वैया, माफ़ी कीअं मिलंदी? गौर सां ॿुधजां ओ उमरो करे अचण वारा या वरी उमरे ते संभिरी वञण वारा। ए सजण साईं जे गुलाम जी ॻाल्हि गौर सां ॿुधजां। उन अहले दिल अची बाह में हथ विधुसि, हथ विझी चयईं ॾे ख़बर छा थियो? अचे तो महबूब कावड़जी वयो आ, राणो रुसी वयो आ। राणे के परचाया कीअं परचाया? उन अहले दिल चयुसि त ॻाल्हि ॿुध, हरम में वेठो हई? चई वेठो हां।
हरम में हुक्म थियो थई त निकिरी वञ, चवे तो हरम में हुक्म थियो आ निकिरी वञ। उन अहले दिल चयो पो निकिरी वञ, चई काॾे वञा, चई सिधो सिधो उहद जबल दे मुंह करे हलियो वञ। मुझे मुस्तफा करीम जे सगे चाचे हजरत अमीर हमजा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी मज़ारा वञी सुणे अमीर हमजा जे मज़ार जे कदमन खां वेही रोई रोई हीणो हाल कर, उथण जो तसवुरी न कर, धरणो हणी वञी वियो। चो मुझा सुणा अमीर हमजा महबूब परचाए दे, उते तू रोई रोई सुम्हदे ॾिस त सुणो अमीर हमजा तोखे मुस्तफा कीअं थो परचाए दे। ऐं उम्रे ते वञण वारो याद रखी छॾियो, सुणो अमीर हमजा मुझे महबूब मुस्तफा जो सगो चाचो, एतिरो त मुझे करीम आका खे प्यारो आ। मुझे सुने महबूब मुस्तफा पंहिंजी पूरी जिंदगी में एतिरो कोन रुना जेतिरो मुझो मुस्तफा हजरत अमीर हमजा जे शहादत जे टाइम ते रुनो। मुझो करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात हिकु दफ़ो न ॿ दफ़ा न 80 मरतबा मुझो महबूब मदीने जो ताजदार मदीने पाक खां पंहिंजे सुणे चाचे जे मज़ार ते वयो आ। घणा दफ़ा ओ गोठ कांडेरो कीरियो वारा जवाब दे, घणा दफ़ा 80 मरतबा मुझो मदीने जो ताजदार पंहिंजे सगे चाचा हजरत अमीर हमजा सुणे जे मज़ार ते वयो आ। न रुगी पाण वयो आ पर मुझे महबूब सां गॾु हसनैन करीमैन जी अमड़ी बि गॾु वई आ। बुधी तोखे हैरत लगंदी कहिड़ी, सुणे अमीर हमजा जे मज़ार तां अम्मा बतूल सुणी मिटड़ी खणी आई आ। उन मिटड़ीअ जूं गोड़ियूं ठाहे तस्बीह बनाए धागे में मणे, उन तस्बीह वारन मणन खे मुझे अम्मा बतूल साण पंहिंजे हथड़न सां पाण पढ़ियो आ। ऐ मुसलमान अर्ज करण जो मकसद पे दस्यो मैं त मदीने वञण वारा मदीने में जॾहिं वञी अदब सां वञ जा, उहो फ़कीर रोई रोई रड़ियूं करे अमीर हमजा जे मज़ार सुणे जे ते सुम्ही रहियो। घड़ी गुज़री दिलबर अमीर हमजा दीदार करायो, पाण फरमायो वञ वञी सलाम पढ़, मुझो मदीने जो आका तो ते राज़ी थी वयो आ। तकरीर कंदे वज़ीफ़ो ॾेई छॾियो थमे, दस ॾिनो थमे। ऐं मदीने वञण वारा जेको कमु न थियई न, गुंबज़े खज़रा ते सभिनी जो कमु थी वेंदो आहे, पर जे न थियई न सिधो हलियो वञजां, सिधो अमीर हमजा सुणे जे मज़ार ते कदमन में वेही करे रोई दुआ घुरजां। ब जगहूं थई मदीने पाक में जल्द पंहिंजे कम खे मंजराइण जूं। हिकिड़ो सुणे अमीर हमजा दिलबर जी मज़ार आ, ॿियो अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे घरड़े जे दर जे साम्हूं बिही अगर न्याणी हथ में हुजई त उहा तोखे ॾस थो ॾियां, छो त हे गुनाहगार अखियुनि सां ॾिठासीं बि, मदीने तय्यब में ॿुधासीं बि। हिकिड़ो ऑफिसर 2013-14 जे अंदर मदीने तय्यब में आयो आ, असांजे काफ़िले में नाहे, काफ़िले कंहिं ॿिए में आ। मदीने पाक जे अंदर उमरो करे रहियो आ, मके पाक मां थी मदीने पाक में पहुतो आ। पोयां टेलीफोन अचे वई, ऐ ऑफिसर साहब तूं त मदीने पाक में घुमी दीदार करे रहियो आ, अॼु सुबुह जो सवेल ख़बर नाहे केर आया जेके 24 कलाकनि जो अल्टीमेटम ॾेई विया आहिनि, घर सील कंदासीं न त ही रिक्वायरमेंट पूरियूं कयो। तूं मदीने में ज़ाल चवे थी मां हिते छा कयां?
मुड़स चवेस तो फिक्र न कर निधन की नाही मां नगदार नबी जे दर ते वेठो हाँ। सभई आफीसर भी राशि कोन होंदा हन, सभई आफीसर जालिम भी कोन होंदा हन, मुझे मुस्तफा जा आशिक गुलाम भी होंदा हन। देर कान कई काफिले वारन के चई ओ काफिले वारो सही सिकंदर भी 50-50 माण्हू काफिले में वठी वेंदो आहे न। ओ काफिले वारो अगर तव्हां मां कंहिं वटि का नंढड़ी न्याणी आ त हिकिड़ो अध कलाक मूंखे ॾियो। काफिले वारन हुता हुता मालूम कयो कंहिं वटि न्याणी का साल जी 2 सालन जी मौजूद हुई। चवे तो मूंखे हिकिड़े कलाक जे लाइ हीअ न्याणी ॾियो जेसिताईं मां महबूब जे दरड़े तां थी अचां। उहा न्याणी खणी महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हरम मां थींदो बाबे जिब्रील खां अंदर इन थी करे अम्मा बतूल सोहणीअ जे घरड़े जो जेको दरड़ो आ उन दरड़े ते बीही उन न्याणीअ खे हथड़न में खणी मुझे करीम आका ते सलातो सलाम पढ़ी अर्ज़ तो करे ओ मुझा महबूब मदीने जा साईं, ओ मुझा आका मुझी पंहिंजी न्याणी त नाहे पर कंहिंजी त न्याणी आ। ओ मुझा महबूबा हिन न्याणीअ जो वास्तो खणी आयो हाँ। ओ मुझा मुस्तफा करीम हसनैन करीमैन जे अमड़ जो वास्तो ॾेई थो चवां मौला, मौला जे दरबार में मुझा महबूब हे मुझो मामिलो हल कराए दे। महबूब कोन मोटंदुसि न्याणी मेड़ वठी आयो हाँ। बस उते हिन रोअण शुरू कयो, रोअंदे रोअंदे उते ई काल अचे वई खणी जो अटेन करे ज़ाल थी चवे त वरी साॻिया माण्हू आया माज़रत करे विया चवनि था भुलिजी पयासीं वञणो काॾे ॿिए पासे हुयो नाले में भुलिजी पया हूं तूं सुकून सां महबूब ते सलाम पढ़ हिते सभु ख़ैर थी वियो आ। मुझे मुस्तफा जे दरबार में इए मिंट थींदा थई, महबूब जे दरबार में इए मिंट थींदा थई पर मदीने वञी त जगहूं बथई। मुझा दोस्त अजीज जंहिं जगह ते वेंदे त देर ई कान थींदी। मुझे मुस्तफा जे रोज़े अतहर जे मथां त रहमतूं रहमतूं हन पर जे कम न थिए त जगहूं ॿई ॿुधाए थो छॾे। छो त असां फ़क़ीर आहियूं सजण साईं जे दरड़े जा ग़ुलाम। फ़क़ीरन खां पिनण सिखबो आहे। असां फ़क़ीर आहियूं इन करे तोखे पिनण जो ॾस था ॾियूं त हीअं महबूब खे राज़ी करे। अर्ज पे कयम गाल मथा ज़हन मां निकरी वञे। मदीनो मदीनो आहे न, मदीनो केतिरा हो जेके मदीने मां थी आया हो हथड़ो खणो मां ॾिसां माशाअल्लाह गंज वेठा हो। अल्लाह कंदो जेके रहियल हो उन्हनि सभिनी खे ख़ुदा वरी मदीने मोकिलींदो इंशा चओ इंशा अल्लाह ताला। छो त मदीनो जेको आहे न जॾहिं न रुगी ॿुधंदा आहियूं त फलाणो माण्हू मदीने मां थी आयो आहे छा तो समझी दिल छा चवंदी आहे हली वञी ज़ियारत कयूं। तव्हांखे तस्बीह ॾिनई लिखियो पियो आहे मेड इन चाइना पर तव्हां तस्बीह खे चुमियूं ॾियण शुरू कयूं छो? जवाब ॾे न छो? तस्बीह खे लिखियो पियो आहे मेड इन चाइना पोइ बि तूं चुमी थो पियो। टोपी ॾिनई लिखियो पियो मेड इन चाइना पोइ बि चुमी थो पियो। लिखियल जे बावजूद चुमी छो थो? चवे तो त मां नालन बालन खे कोन थो सुञाणा, मां त पंहिंजे यार खे थो सुञाणा। आई त मुंहिंजे महबूब जे मुल्क तूं आ न ठाही कंहिं ठाहण वारे सां वास्तो ई कोन्हे। मां तोखां थो पुछां तूं गुनहगार खतादार बदकार बेकार हुअण जे बावजूद रुगी अलाए कंहिंजी शइ महबूब जे रुगी मुल्क मां थी आई त तो अखियुनि जो सिंगार बनाए छॾियो। जंहिं ख़ुदा महबूब जे सदके सॼी काइनात जोड़ी आहे जेको उन महबूब जे निस्बत सां रब जे दरबार में पहुचंदो रब उनखे जन्नत ॾींदो या न ॾींदो? जवाब ॾे। ड्रेजारी थो कबरनि में नाग बल तोखे खाईंदा
असा के निधन कऊं सा मदीने वारे जा गुलाम आहियूं कुछ भी ना है यकीनन अमल कोनन कुछ भी ना है पर हिकड़ो यकीन आ त जेड़ा आहियूं तेड़ा महबूब जा गुलाम जरूर आहियूं महबूब जो प्यार महबूब सा कयूं था लेकिन मुसलमान याद रखी छड़ बस रुगी पंहिंजे अंदर में हिकड़ी कसवटी पैदा कर पंहिंजे अंदर में रुगी हिकड़ी पक्की गाल कर जॾहिं न मदीने जो जिक्र थे महबूब जो जिक्र थे त पंहिंजे अंदर जी कैफियत ॾिस त कैफियत में तब्दीली थी आ या न थी आ छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज हिकड़ी हिकड़ी तार में 10-10 सनियूं तारूं हूंदियूं आहिनि जेकॾहिं हिकड़ी तार बि कनेक्शन में लॻंदी आहे त बल्ब टिमको ॾींदो आहे या कोन ॾींदो आहे जवाब ॾे सॼी तार लॻंदी पोइ त बल्ब ॿरी वेंदो आहे पर जेकॾहिं 10 तारुनि मां हिकड़ी बि रुगी टच थींदी आहे त हेॾे बल्ब चिमको ॾींदो आहे या कोन ॾींदो आहे त पोइ ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर जेॾी महिल न महबूब जो ज़िक्र थिए त पंहिंजे अंदर में झाती पा लतीफ़ सरकार वांगुरु त वञी छो वणकार वञी छो वणकार अदा हित न गोली हो तखे लिको कीन लतीफ चे बारो चोबे पार थी सती बदु संदरो सुना पिरत पुनलसी पार तिहां पो निहार तत्तो में देरो दोस्त जो मता चवी त यार परे आ यार परे ना है अजीजा ने मन पंहिंजे अंदर में झाती पा पंहिंजे दिल खां पुछ जा इन दिल जे आईने में निहार जा जॾहिं मदीने जो नालो थो कन ते अचे मदीने वारे मीर जो जिक्र थो थे अगर दिल में ज़रे जे बराबर भी फर्क नथो पए त पोइ पंहिंजे किस्मत ते मातम कर छो त तुंहिंजो कनेक्शन अञा मदीने वारे मीर सां मिलियो ई कोन्हे को निमाज़ी हई त छा थियो हाजी हई त छा थियो गाजी हई त छा थियो मुजाहिद हई त छा थियो जेकॾहिं तुंहिंजो कनेक्शन यार सां मिलियो न आहे त तुंहिंजे निमाज़ुनि को फ़ाइदो न कयो तुंहिंजे रियाज़तुनि को फ़ाइदो न कयो भला गुनहगार हई खतादार हई बदकार हई बेकार हई पर महबूब जो नालो ॿुधण सां अगर तुंहिंजे जिस्म जी हालत तब्दील थी थे जिस्म में कुछ जो महसूस तो थे पक समझ जा त जहिड़ो आहियां तहिड़ो पर नालो यार जे गुलामन में लिखियल अजीजा ने मन इहा आशिकन जी बोली आ इहो आशिकन जो उसूल आ इहो आशिकन जो तरीक़ो आ छो त जेके आशिक हूंदा आहिनि उन्हनि खे इबादतुनि ते नाज़ न हूंदो आहे तुंहिंजी इबादत तुंहिंजे हवाले तुंहिंजूं रियाज़तूं तुंहिंजे हवाले तुंहिंजा जुहद तक़वा तुंहिंजे हवाले आशिकनि लाइ त इहो हा बसि जहिड़ा हूं तहिड़ा महबूब क़बूल करे ॿी शइ जी परवाह ई कोन्हे त मुंहिंजा दोस्त अज़ीज इहो जेको एहसास जो जज़्बो आहे पंहिंजे अंदर में झाती पाईंदो कर पंहिंजे अंदर में ॾिसंदो कर त मदीने पाक जो नालो ॿुधण सां जिस्म में तब्दीली अचे थी या नथी अचे यार जो नालो ॿुधण सां अंदर में कैफियत तब्दील थिए थी या न जेतिरी जे झटको बचे थो पोइ बि पक सम्झ त तुंहिंजी इहा सिम रजिस्टर्ड थियल आहे झटको बचे थो त पक समझ पर जेकॾहिं ॿुधण सां अखड़ियूं वही पोन पो त पक समझ त तुंहिंजो नेटवर्क बि बहाल लॻो पियो आहे याद रखी छॾिजां मुंहिंजा हे इश्क जूं ॻाल्हियूं मुलाणियूं मुलन मुलन जूं ॻाल्हियूं न थई मता सोचे मुलाणियूं मुलन जो छा वञे इश्क सां आशिकनि जो कमु आहे इश्क सां हज़रत ख्वाजा कमरुद्दीन रहमतुल्लाह तआला सुभान अल्लाह जॾहिं न मदीने जो को माण्हू मोटंदो आहे त मां अर्ज़ पे कयो त वञी हुन जा हथ चुमंदा हूं पेर छो चुमंदा हूं निस्बत सां शेर यादि अचेयो हाय अॼु उॾेरी वञो कूंज ॾाढी दिलि खे लॻी मूंझ हितां उॾी वञो कूंज ॾाढी दिलि खे लॻी
मुझ कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधाए वठी अंगण ते अचांसि वठी अंगण ते अचांसि पंहिंजे पुनल जो पुछांसि वठी अंगण ते अचांसि पंहिंजे दिलबर जो पुछांसि कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधाए दिल खां पुछोसी छो थी मदीने जो माण्हू ॻोल्ही चवे थी मन के ॿुधाए हरम जूं ॻाल्हियूं अल्लाह अल्लाह ओ नंगी नंगदार शलबा झपवई हाय मन के ॿुधाए हरम जूं ॻाल्हियूं गुंबज़े खज़ेरा जूं मिठड़ियूं ॻाल्हियूं अॼु उॾिरी वञो गेरा मुंहिंजा जली वियाहन जेरा अॼु उॾिरी वञो गेरा मुंहिंजा जली वियाहन जेरा कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधाए सब कुछ छाहे जो अंदर जी तड़प अल्लाह जो कामिल वली हजरत ख्वाजा कमरुद्दीन रहमतुल्लाह ताला अलैहि जी गाल अर्ज पे कयम गुलाम आयो हज ते थो वञा मुर्शिद करीम खां दुआ घुराण क़िबला दुआ फरमायो अल्लाह ताला सफर आसान फरमाए मुर्शिदन फरमायो बच्चा दुआ भी कयूं था हिकड़ो असांजो कमड़ो कयो अचजा हा मुंहिंजा साईं मुर्शिद करीम हुजरे में वया जीअं जो वया कफन जो कपड़ो वेढ़े खणी आया अची पंहिंजे गुलाम खे ॾिनो बच्चा ही असांजे कफन जो कपड़ो गुलाम खणी सीने सां लातो मुर्शिद करीम ॾे निहारे अर्ज़ तो करे ओ मुंहिंजा साईं हिनखे आबे ज़मज़म सां धोइणो आ पाण फरमायो न बच्चा मुंहिंजा साईं हिनखे काबतुल्लाह जे गिला फसा महटे अचणो आ न मुंहिंजा बच्चा मुंहिंजा साईं भला मस्जिद नबवी जे हरम में विछाए पो खणी अचां न मुंहिंजा बच्चा साईं भला हिन जे मथां निमाज़ूं पढ़ी पो खणी अचां न मुंहिंजा बच्चा ओ मुंहिंजा साईं जॾहिं सभु कुझु नाहे करणो हे 5-6 किलो वज़न छो था ॾियो ख्वाजा कमरुद्दीन जहिड़े अल्लाह जे कामिल वलीअ जो अक़ीदो ऐं इश्क निहार पाण फरमाइनि था बचड़ा जी मुंहिंजा साईं हे असांजो कफनड़ो खणी वञ जॾहिं वापसी मदीने पाक में आखिरी सलाम पेश करी सलाम करे हे कफनड़ो हंज में खणी करे असांजा सलाम अर्ज़ कजा पोइ हे कफनड़ो खणी मदीने जे गलिन में निकिरी वञजा जिते को मदीने जो कुतड़ो ईंदो ॾिसी अॻियां विछाइजा मन मदीने जो कुतड़ो लत रखे पो कफन वेढ़े खणी अचजा तसव्वुर त कर जेके महबूब जा दीवाना हन जेके महबूब जा परवाना हन उहे मदीने तैयब जे कुतड़न जे ला भी उन्हन जो यकीन त मदीने पाक जे कुतड़े बगैर कफन ते कदम रखियो त रब उन कुतड़े जे कदम जे सदके भी गुनाह मुआफ करे छॾींदो लेकिन गाल के वधाया तो छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज वक्त महदूद आ न त मां तोखे ॿुधायां त ख्वाजा कमरुद्दीन कुतड़े जे नाले छो चयो मां तोखे रब जे क़ुरान मां खोले खोले पढ़ी ॿुधायां त मुंहिंजे बेनियाज़ रब पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदर कुतड़े जो मज़मून क़ुरान करीम में शाया करे दुनिया के ॿुधायो ओ दुनिया वारो मां अल्लाह जे शान ॾे त
निहारियो मुझे प्यारन जे गुलामीअ में कुतड़ो रहंदो आ त मां रब कुरान जो मज़मून उन कुतड़े जे नाले सां शाया कंदो आ। बस हिकड़ी आयत जो हिस्सो तो पढ़ा ता त तुंहिंजो दिमाग खुली वञे त काॾे कुतो काॾे रब जो कुरान, कादे कुत्तो कादे रब जो कुरान। चईन इल्म वारन जे आडो अगर कुत्ते जी गाल कजे मानू चौदा जट दिसो खबर कान थस त पढ़िया लिखिया मानू वेठा हन कुत्ते जो जिक्र थो करे। मुझा दोस्त सोभर मानू जे आडो अगर कुत्ते जो जिक्र कबो उनके मानू बुरो हकीर समझंदा छो त कुत्ते के कुछ भी न समझंदा हन। पर याद रखी छरजा ऐ इंसान अगर कुत्ते वारियूं आदतूं पाण में पैदा करी त तू वक्त जो वली बणजी वञ। छो त कुत्तो आहे त कुत्तो पर जेको मालिक हिकड़ो दफ़ो टुकुर ॾींदो आ जिंदगी भरन जो दड़ो कोन छॾींदो आ। चरियो थी वेंदो आ छितो थी वेंदो आ तॾहिं बि मालिक खे सुञाणंदो आ। पाण ॾे निहार ओ मोतबर खान सॾाइण वारा सॼी जिंदगी जंहिं मालिक ॾिनो अथई उन जे दर ते लियो कोन थो पई ॿुधाए तूं भलो या कुतो भलो। गाल मां गाल निकरी वई। हजरत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह तआला अलैह नमाज ते वञी रहिया हन साम्हूं हिकड़ो कुतड़ो पियो अचे। हजरत बायजीद बुस्तामी सुणे खे ॾिसंदे करे कुतड़े कंधु मथे करे अखियुनि मां नीर हारींदे पंहिंजे ॿोलीअ में कुझु ॻाल्हाइण लॻो आ। दुनिया ॾिसण वारा गुलाम ॾिसण वारा उहे त ईअं पिया सम्झनि त कुतो अलाए छा थो चवे लेकिन बायजीद बुस्तामी उन कुतड़े जी बोली बुद्धि ऐं समझी रहियो आ। पाण ॿुधंदे ॿुधंदे रोई चवनि था ऐ कुतड़ा कहिड़ो सवाल थो करी न कि तुंहिंजो वसा न कि मुंहिंजो वसा हीअ मालिक जी पंहिंजी मर्ज़ी आ। पाण ये चही बस कयो गुलामन अर्ज कयो रोवण जो सबब पुछो ओ मुझा साईं कुतड़ा त ये रूड़ू कंदा रहंदा हन कुतड़ा त ये ट्रू ट्रू कंदा रहंदा हन कहिड़ी गाल हुई जंहिंजे करे तव्हां उन कुतड़े जी आडो हेतिरो कलाम फरमायो। ख्वाजा हज़रत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमायो अॼु कुतड़ो मूंखां सवाल करे रहियो ओ बायजीद अॼु नमाज ते पो वञ पहिरीं मुखे जवाब दे। पुछो मां त कहिड़ो सवाल थो करे। हज़रत बायजीद बुस्तामी फरमायो त कुतड़ो मूंखां सवाल कयो त ऐ बायजीद ॿुधाए तो में उहा कहिड़ी सुठी ॻाल्हि आ जंहिंजे करे रब तोखे अज़ीम इंसान बनायो आ ऐं मूं में उहा कहिड़ी बुरी ॻाल्हि आ जंहिंजे करे रब मूंखे कुतड़ो बनाए छॾियो आ। हज़रत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह तआला अलैह जड़ो जवान फरमाए थो रोई जवाब ॾिनो मांस त नकी का मुंह में अहिड़ी खूबी आ मां त कुछ भी न हुयुसि रब जो करमा जो इंसान बनाए नकी तो में का अहिड़ी खामी आ जंहिंजे करे रब कुतो बनायो आ। हीअ मालिक जी मर्ज़ी आ वणेसि त इंसान बनाए वणेसि त कुतो बनाए छॾे। ऐ इंसान शुक्र कर खुदा जो जेकर खुदा तोखे जानवर बनाए छॾे हां जेकर खुदा तोखे गधो बनाए छॾे हां उठ बनाए छॾे हां खुदा खां पुछण वारो कोई कोन हो। जॾहिं न दाया लठियूं हणी डुकाइन हां पो ख़बर पवे हां त खुदा त बेनियाज़ आ। शुक्र कर अल्लाह जे मेहरबानीअ जे मथां। तमां अर्ज़ पे कयो अल्लाह जे क़ुरान करीम जे बस थोड़ी आयत जो हिस्सो थो पढ़ा मता चवी त सजण साईं जे फ़कीर कुत्ते जी हेॾी वडी गाल करे छड़ी। अजीज़न मन अल्लाह जो कुरान तो फरमाए उन कुत्ते जो जिक्र जेके असहाबे कहफ जे पोयां लगो आ जेको अल्लाह जे वलियन जे पोयां लगो आ। अल्लाह जा वली गार में सुता कुत्तो दरड़े ते सुमी रहियो 309 साल। अल्लाह जे ईसा अलैहिस्सलाम नबी जा गुलाम 309 साल गार में निंड प्या रहा होड़ा कुतड़ो दर ते निंड पियो रहियो। हर 6 महीने मलाइक जियां असहाबे कहफ जा पासा उथलाईंदा हा मोटी वेंदा हुया। रब चवंदो ॾियो ख़बर हा मुंहिंजा मौला सभिनी जा। अल्लाह ताला फरमाईंदो आहे घणनि जा ॿुधो क़ुरान सयक़ूलून सलासतुन
मुझे बेनियाज रब फरमायो उहे चवंदा त ट्रे मां रब तो चवा त राबिउहुम कल्बुहुम ट्रे उहे हुया चौथो उन्हनि सां गॾु कुतड़ो हुयो वयक़ूलून खमसतुन उहे चवंदा त पंज हुया मां रब तो चवा त सादिसुहुम कल्बुहुम जे पंज उहे हुया त छहो उन्हनि सां गॾु कुतड़ो हुयो वयक़ूलून सादिसुहुम कल्बुहुम वयक़ूलून सामिनुहुम कीअं हाफ़िज़ साहब साईं आयत क़ुरान जी वयक़ूलून सादिसुहुम वसामिनुहुम कल्बुहुम अल्लाह तो फरमाए हू चवंदा त सत हुया मां रब तो चवां त सत उहे हुया त अठो उन्हनि सां गॾु कुतो हुयो हाणे मूंखे जवाब ॾे काॾे कुतो काॾे रब जो क़ुरान बार बार रब कुते जो ज़िक्र छो पियो करे रब ॿुधाए थो त ही मुंहिंजे नबीअ जे आशिकनि जो ख़दमा जेको मुंहिंजे नबीअ जे ग़ुलामनि सां प्यार कंदो आ भली कुतो छो न हुजे मां रब उन सां भी प्यार कंदो आ सोहणे नबीअ जे ग़ुलामनि सां कुतड़े पंहिंजी निस्बत ॻंढी आ रब उन जो क़ुरान करीम में ज़िक्र फरमायो आ वक्त कोने को न त तफ़सील सां ॿुधायां मां इन करे अर्ज़ कयो त मदीने वारे मीर जे ग़ुलामनि खे मदीने जे कुते सां भी प्यार हूंदो आ ख्वाजा कमरुद्दीन जो ग़ुलाम अॼु मदीने पाक में हज करे मके पाक जा फराइज़ पूरा करे पहुतो आ मदीने तैयबा में हुजूर जे हरम मां मुंहिंजा दोस्त उन खपन जे कपड़े खे खणी मुंहिंजे आका करीम जे मज़ार ते पहुचंदो आ रोई सलाम भी पेश कंदो आ मुर्शिदन जो कफन जो कपड़ो हथ में आ जन्नतुल बकी खां निकरंदो आ निकरी करे मदीने जे गलिन में वेंदो आ हाणे कुतड़न खे तो ॻोल्हे ॾिठई त साम्हूं हिकिड़ो न पर चङो ठाहूकड़ो वलर कुतड़न जो अचन पिया दिल में ख्याल कये मुंहिंजे मुर्शिद त फरमायो हो त को हिकिड़ो कुतड़ो भी ॾिसी त मुंहिंजे कफन ते कदमड़ो रखड़ाए पोइ अचिजा यकदम कफन खोले उन कुतड़न जे अचण वारे रस्ते ते विछाईंदो आ मदीने जा कुतड़ा जीअं आया गौर सां ॿुधजा जीअं मदीने जा कुतड़ा आया अॻियां अॻियां जेके कुतड़ा हुया जीअं जो पैर मथे कयूं कफन ते रखण जे बजाय हिन ग़ुलाम ॾे निहारे पैर पोइते करे वरी वापस हलिया वया मदीने जे कुतन खे भी खबर आ त हे मुस्तफा जे आशिक जो कफन याद रखी छड़जा मदीने तैयबा जे कुतड़न खे भी खबर आ त हे महबूब जे गुलाम आशिक जो कफन आ ओ महबूब जो दीवानो आ त कुतड़ा उन जे कफन जो भी अदब करे पैर रखण जे बजा पैर पोइते करे हलिया वया हिन गुलाम जो ॾिठो कफन वेढ़े गुंबज़े खज़रा दे निहारे रोई चवे तो ओ मुंहिंजा महबूबा यकीनन तो महबूब जे दरड़े जे कुतड़न के भी खबर आ तहे तुझे आशिक जो कफना पर महबूब वायदो करे आयो हा ओ मुझा महबूब तुझे दरबार में तुझे बचड़न जो वास्तो थो दिया पंहिंजे हिन शहर जे कुतड़न के तौफीक दे मुझे मुर्शिद करीम जे कफन जे मथा कदम रखन तमा वायदो वनी पंहिंजो पूरो कया ये चई करे कफन खणी बी गली मां निकरे से सामो वरी अची रहा हन ये कफनड़ो विछाए हथड़ा बधी तो चवे ओ मदीने जा कुतड़ो हिकड़ो तको पैर रखो त मां पंहिंजे मुर्शिद जे आॾो गाल करण जहिड़ो थी पवा आशिकन जा गुलाम मदीने जे कुतड़न सां बि कचहरी कंदा तू त जे कॾहिं वेंदो हई त रुगी ॻोल्हींदो हई त खामा पिया खा पी मदीनो मदीनो आ लेकिन मदीने पाक में पहुंचण खां पोइ मिट्टीअ सां बि कॾहिं कलाम कंदो कर पत्थरन सां भी कलाम कंदो कर रुगी तुंहिंजे अंदर में ज़रड़ी हुजे जंहिं शइ सां ॻाल्हाईंदे हुआ तोखे जवाब ॾींदी छो त मदीने पाक जी अजीज़ाने मन तू जॾहिं रुगी तसव्वुर कर मदीने जे गलिन में त ही उहे गलियूं हन जिथे मुंहिंजो मुस्तफ़ा हसनैन करीमैन के खणी घुमाई
ओ मदीने वञण वारा, उमरो हज करण वारा, तव्हां मदीने में यकीनन घणो टाइम रहिया हूंदो। हिकिड़े सुवाल जो मूंखे जवाब ॾियो, हिकिड़ी उहा निमाज़ ॿुधायो, फर्ज़ निमाज़, फजर हुजे, ज़ुहर हुजे, असर हुजे, मगरिब हुजे, इशा हुजे, का बि हिकिड़ी निमाज़ ॿुधायो जंहिं निमाज़ में मदीने जे हरम में नंढड़नि ॿारनि जे रोअण या ॻाल्हाइण जो आवाज़ तव्हां न ॿुधो हुजे। कोई हिकड़ो थी गाल करे, 10-12 दफा रब जे ज़ात हाज़री नसीब फरमाई आ। खास करे हर निमाज जे टाइम ते कन ॾींदो हां, को बि फर्ज़ अहिड़ो कोन गुज़रियो जिते मासूम ॿार जे रोअण या ॻाल्हाइण जो आवाज़ न अचे। छो अल्लाह जे ज़ात खे इहा ॿारनि जी अदा प्यारी आ, इन करे जो मुंहिंजो दिलबर हसन ऐं हुसैन ॿाराणी ज़िंदगी इन हरम जे अंगणनि ते गुज़ारी आ। कयामत ताईं इन हरम जे अंदर नंढड़नि ॿारनि जो आवाज़ तोखे रोअण जो ॿुधण में ईंदो, खिलण जो ॿुधण में ईंदो। छो ईंदो? ऐं मदीने जा माण्हू नंढड़ो ॿार वठी वञ, ॾिस त कीअं था हुन सां प्यार कनि। हुननि जी नियत इहा आहे त ही मासूम ॿारड़ो हिते आयो आहे, जन अंगणनि ते हसनैन करीमैन मासूमियत जी ज़िंदगी गुज़ारी आहे। सजो निस्बत जो मामलो आहे, सजो मुंहिंजा दोस्त अजीज ताल्लुक जो मामलो आहे। बिन मुर्शिद दे रह नहीं लभना, ए दुनिया है गोल, बोले मुर्शिद वाली बोल। मुंहिंजा दोस्त अजीज, ये इश्क जा सबक कामिल पीर खां सवा को न मिलंदा। याद रखी छॾजां, भले इबादतूं कर, रियाज़तूं कर, अल्लाह तोखे बख्शे दे, खुदा तोखे तौफीक दे, पर इबादत जो मज़ो तॾहिं अजीब हूंदो आहे जॾहिं इबादत भी हुजे, निस्बत कामिल पीर जी भी हुजे, मुर्शिद जे निस्बत सां वञी करे। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अजीज, कंहिं औलिया अल्लाह जे दरबार ते वञी करे पंहिंजे मुर्शिद जे निस्बत खे मज़बूत रखी करे, सेरांदीअ खां वेही करे 4 कुल पढ़ी ख़त्म ॾेई मुराक़बो करे वे, ॾिस त साहिब मज़ार दीदार कराए थो या नथो कराए। मां तोखां थो पुछां, ऐं ॻोठ कांडेरो कीरियो वारा 5 माण्हू तुंहिंजे ॻोठ में अचनि, हिकिड़ो को अचे त निस्बत सां अचे त मां साईं मुराद अली शाह जे दर जो भला नौकर हां, सादड़ो हुजे, ऐं 3 उहे अचनि या 4 उहे अचनि या 5-6 उहे अचनि, जन जो कोई भी निस्बत न, ईअं ॻोठ में काहे पिया। ॿुधाए तूं इज़त कंहिंखे ॾींदे? ख़ुदि जवाब ॾे। आहिनि तुंहिंजे सुञाण वारा 5-6 ई कोन्हनि के, पर हिकिड़ो चवे थो त मां साईं मुराद अली शाह जे दरड़े जो नौकर हां, हिकिड़ो चवे थो त मां सजण साईं जे दरड़े जी बुहारी ॾींदो हां। 3, 4, 5 या ॿिया जेके भी आहिनि उहे चवनि था त यार असां त अजनबी थी आया हूं। ॿुधाए त तूं दिलि सां इज़त कंहिंजी कंदे? ख़ुदि जवाब ॾे, ॻाल्हि जवाब ॾे। सम्झ में ॻाल्हि कोन आई। मूंखे वरी तो हो यादि ॾियारे छॾियो, छा ॾेपार जा वरी यादि ॾियारे छॾी, तोखे यादि ॾियारण कोन ॾींदुसि मां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, यादि रखी छॾजां, भला कमद जी मुद्दा ठड़को थियो कमद में, तो चए चोर खे अॼु नाहे छॾणो, सौंटी खणी ठाहू की अॼु ने चोर खे न छॾींदुसि। भेणा कमद हेॾो 2-250 रुपया लॻो पियो आहे। मण ज़रदारी खे अलाह से वॾी हयाती ॾे, मिंट करे वरतई, 2-250 में ठका जो करे त 192 हाणे पाणे पिया खाओ। मुंहिंजा दोस्त हेॾो कमद जो अघु छॾणो नाहे इनखे। जीअं जो ॾिठई हमराह जो ॿाहिरि निकितो, अड़े भेणा हे त भला ने करीम दाद जो भाइटियो आहे। चई बस कावड़ त एडी हुई जो हीअ सौंटी तुंहिंजे पुठनि ते भञा हां, पर करीम दाद जूं अखियूं आॾो थियूं अचनि, उन्हे जो पुट ही वञ वरी ईअं न कजां। इहा हक़ीक़त आहे या न? सुञाणप जे करे त करीम दाद जो पुट आहे, इन करे ग़लती कयई, पर ग़लती ग़लती माफ़ तो कई। इहो गनो खणी वञ, छो त करीम दाद जो पुट हई। मूंखे जवाब दे, ओ कांडेरो कीरियो जे पटड़े ते सीअ में वेहण वारा, जनवरी महीने में वेहण वारा, जवाब दे। तू कमज़ोर ज़ईफ़ सभु ऐबतो में मुंह में, पोइ बि जेकॾहिं कंहिंजे निस्बत वारो आहे त हया थो थिए थो या नथो थिए? पोइ तोखे निस्बत जो हया थिए थो, छा उन रब्बुल आलमीन जे दरबार में निस्बत जो हया कोन्हे छा? जवाब दे।
याद रखी छॾजां ते कमाईंदो हो जेको निस्बत वारो हूंदो बिना निस्बत जे कुछ कोन थई कुछ कोन थई कुछ कोन थई इन करे देर न कर कंहिं कामिल यार जे कदमनि में किरी पो चओ त मुंहिंजा सुहिणा बसाणे घणो थी वियो पोइ इबादतूं अॻु में बि कंदे हैं निस्बत खां पोइ बि इबादत कर ॾिस त पंधड़ो कीअं सजायो ऐं सवलो थिए थो या नथो थिए जागो था न न न न मूंखे कीअं ख़बर पए त जागो था ॾाढा चओ सल्लल्लाहु अलैहि कया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ गाल अध में रहिजी वई त मलाइकन खे रब 6 महीने मोकिलींदो आ वञो वञी मुझे सोने ईसा जे गुलामन जा पासा उथलाए अचो पासा उथलाए मलाइक पहुचंदा हन रब पुछंदो आ सभिनी जा मौला सभिनी वरी वञो 1 2 3 4 मौला सभिनी जा वरी वञो वरी विया आखिर में जॾहिं चवंदा मौला सभिनी जा मुंहिंजो बेनियाज़ रब चवंदा व कल्बुहुम बासितुन